खैरपुर के गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सुमरा में पढ़ंदड़ शागिर्दाणियुनि में यूनिफॉर्म विराइण वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में MNA डॉक्टर सईदा नफीसा शाह ख़ुसूसी तौर ते शिरकत कई ऐं शागिर्दाणियुनि में यूनिफॉर्म विरहाया। तकरीब में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी उहिदेदार रिहाना जुमाणी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर नफीसा शाह ख़िताब कंदे चयो त शागिर्दाणियुनि खे दर्सी किताबनि खां अलावा ॿिया किताब बि पढ़णु घुरिजनि, छो त उन सां ॼाण में इज़ाफ़ो थिए थो। हिन चयो त स्कूलनि में नंढे पैमाने खां वठी वॾे पैमाने ताईं लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं वञनि, जंहिं में खैरपुर जी बाशऊर अवाम खे पंहिंजी मदद पाण तहत किरदारु अदा करणु घुरिजे। हिन चयो त स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दाणियुनि खे कोरोना वायरस खां बचाव जे सिलसिले में हिफ़ाज़ती तरबियत पिणु ॾिनी वञे, जीअं उहे कोरोना जहिड़े ख़तरनाक मर्ज़ खां बची सघनि। तकरीब खे स्कूल जी हेड मिस्ट्रेस सईदा सजीला शाह ख़िताब कंदे चयो त मुंहिंजी हमेशह इहा कोशिश रही आहे त हिन स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दाणियुनि खे मयारी तालीम मिले त जीअं मुस्तक़बिल में उहे सुठा उहिदा माणे मुल्क जी तरक़ी में किरदारु अदा करे सघनि। हिन चयो त तालीम शऊर ॾिए थी ऐं ख़ासि करे छोकिरियुनि खे ज़रूरु तालीम हासिलु करणु घुरिजे।